पंहिंजे जावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजे जावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। छो त हाणे ड्रामो हिकु अहिड़े मोड़ ते पहुची चुको आहे जितां हाणे जेको आहे चाकर ख़ान, उनजे सौट ऐं सिकू वारनि जे विच में बि नफ़रत फैलिजी वई आहे। छो त सिकू खे जॾहिं हुननि ॿुधायो त असां खां क़ासिम भॼी वियो आहे क़ैद खाने मां, तॾहिं सिकू सिधी ॻाल्हि कई त मुंहिंजो शक हाणे तव्हां ॾांहुं बि वधी रहियो आहे। यानी सिकू जे नज़रनि में बि चाकर ख़ान वारा अॾो ई साबित थी रहिया आहिनि। ऐं होॾा जाबिर खे अञा ख़बर न आहे त मुंहिंजो भाउ हितां भॼी चुको आहे, छो त हू भॼी कंहिं ॿिए सां चढ़ी वियो। अहिड़े हिसाब सां तव्हां ॾिठो हाणे कसम जी ॻाल्हि ते बि हिकिड़े गुलशेर ते आई आहे त बाबा इन खे कसम जाबिर चयो मां ॾींदुसि। दोस्तो बाक़ी अचण वारा एपिसोड सभु धमाकेदार थियण वारा आहिनि। इन्हनि में बहितरीनु सीन, बहितरीनु अदाकारी, बहितरीनु डायलॉग्स तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं नवां अदाकार बि एंट्री हणण वारा आहिनि टें स्पेल में। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए धमाकेदार दिलचस्प वीडियो में। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। हीउ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।